सारे कोन तो सघे राबे, पर तूं तो मारणो मूंखे सम्झी थी न। हुन हिकु ई रस्तो आहे, तव्हांखे मारियां या मां पाण खे मारियां। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जे नई ईंदड़ एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त अलावरायो ख़ान ऐं उन जो भाउ सिकंदर ख़ान हज़ारे कोशिशूं कंदा मल्हार खे जेल मां आज़ादु करण लाइ। जीअं हू मतिलबु त मल्हार खे मतिलबु त ख़रीद कनि ऐं मतिलबु त मल्हार उन्हनि जो थी वञे, पर इंस्पेक्टर कॾहिं बि मल्हार मां हथ कोन कढंदो, छो जो इंस्पेक्टर मतिलबु त बालाज ख़ान जो रखियल आहे ऐं कॾहिं बि हू मतिलबु त मल्हार मां हथ कोन कढंदो। तेसीं ताईं वॾेरो बालाज ख़ान उनखे हुकुम कोन ॾींदो ऐं होॾां वरी अव्हां ॾिसंदो त मल्हार जो पीउ बि मतिलबु त बालाज ख़ान वटि वेंदो ऐं उनखे चवंदो त महिरबानी करे मल्हार खे जेल मां आज़ादु करायो, पोइ जीअं तव्हां चओ। मतिलबु त पोइ बालाज ख़ान मल्हार खे जेल मां आज़ादु कराईंदो ऐं होॾां वरी शेर दिल वारा बि पंहिंजो ॻोठु छॾे वेंदा ऐं वञी करे पंहिंजो पुराणो ॻोठु वसाईंदा। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं होॾां वरी बालाज ख़ान अॻिते हली राबेल सां मतिलबु शादी करणु चाहींदो, पर राबेल कॾहिं बि उन सां शादी करणु कोन चाहींदी। उमेदु आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।